अस्सलाम वालेकुम। हे असांजे इलाइक़े जे दोस्तनि जो आवाम जो हिकिड़ो एहतजाज आहे। इहो असांजो एहतजाज इन लाइ आहे, हिते सरेआम दहशतगर्दी, बदमाशी, सरेआम आवाम खां फुरणु, वॾे दलेर सां कार्रवाई कंदे आराम सां घुमंदे निकिरंदा वञनि था। हिते का बि कानून जी रिट न आहे। हिते को बि हिननि ग़रीबनि जो को बि हुननि खे तहफ़ुज़ ॾियण वारो न आहे। जेकॾहिं DC कमिश्नर अरबे खरबे रुपया आराम सां हिन आवाम जा खाई करे आराम सां फॉरेन कंट्रीज़ भॻो हलियो थो वञे। हितां जा चूंडियल नुमाइंदनि खां असां पुछणु था चाहियूं, जेॾीमहिल वोट वठणु ईंदा आहियो चवंदा आहियो असां तव्हांजा हीअं आहियूं, तव्हां असांजा ॿचा आहियो। हिन महिल किथे आहियो तव्हां? जॾहिं सरेआम ॿचड़नि ॿारनि सां वञनि था, सरेआम बंदूक जे ज़ोर ते उन्हनि खे फुरियो वञे थो। किथे आहे तव्हांजो हिकिड़ो हे जेको पाकिस्तान जी अड़े तव्हां बदमाश, तव्हां पंहिंजा जुंडा पटणु बंदि कयो। तव्हां हिन महिल असां आवाम खे हितां जे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियो। तव्हां पंहिंजे इहे जेके अयाश परसियूं कंदा रहंदा, कॾहिं किथे घुमंदो। अड़े हिते असां आवाम जेको वोट ॾेई तव्हांखे ईवाननि में आणींदो। अड़े तूं पंहिंजे घर जा भाती 5 वोट ते उन तूं वज़ीर आज़म थींदे, उन तूं वज़ीर आला थींदे। हे आवाम तव्हांखे इज़त ॾेई तव्हांखे मोतबर सम्झी ऐं ईवाननि में आणे थो। हाणे हे जेके ज़लील था थियनि, हिते हिननि खे बंदूकुनि जे ज़ोर ते फुरियो वञे थो, त तव्हां हाणे किथे वेठा आहियो? मां पीपी शहीद भुट्टो जो आहियां। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जा असां पुराणा वर्कर जाला जेके सॼो था उहे असां आहियूं। जेकॾहिं 30 साल 40 साल कुराड़ा थी विया आहियूं, हक़ सच लाइ आवाज़ु उथारियो आहे। बेनज़ीर भुट्टो साहिबु असांजी भेण हुई। असां असुल खों सपा खां पोइ पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जा आहियूं। असुल उन ज़ुल्फ़िकार अली भुट्टे असुल पार्टी जा पुराणा वर्कर आहियूं। असां हिते आवाम जो हे ॾुख ॾिसी करे इन्हनि बदमाशनि खे मां चवणु चाहियां थो त फौरन इहा जेको कार्रवाई करे ॾुआरनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं हितां जे जेको उन्हनि जा सरपरस्तनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं हुननि जा कमज़ारी कंदड़ जेके एसोचा पंहिंजा रखियल उन्हनि खे हटाए करे असां मुतालबो था करियूं हिते अमन करायो वञे। ऐं हे खानवाण खां कोटड़ी कंबीर मेन रोड आहे जेको महाबज़ार खां कंडियारो ताईं वञे थो, 2-2.5 किलोमीटर उते पाणी जेको आहे मथे बीठो आहे। जेकॾहिं उहो बंदि कराईंदो छा तव्हांजो ख़र्चु ईंदो? जॾहिं हिकिड़ो रस्तो मेन असांजो बंदि लॻो पियो आहे, ॿियो रस्ता झंगनि मां शाखुनि मां वञनि था, त ज़रूरु त ॾोहारी हुननि खे फुरींदा, हुननि खे मारियो वेंदो। उन्हनि जूं गाॾियूं हिते को बि कंहिं आवाम खे तहफ़ुज़ न आहे। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो था करियूं, हे ग़रीब असां आवाम मुतालबो था करियूं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। ऐं हे फौरन जो पाणीअ जो हे मींहनि जो पाणी जेको बीठो आहे, जंहिंमें असां असुल कारण ऐं बदअमनी या इन शइ जी आहे, त उहो फौरन असांखे ठहिरायो वञे। ऐं असां हिते धंधो कहिड़ो कयूं, कारोबार कहिड़ो कयूं? हिते को बि इन्वेस्ट करण लाइ ॿाहिरियूं माण्हू को सामान नथो खणी अचे। असां हे जेकॾहिं वञनि थियूं गाॾियूं, अबा कंहिं बिस्केट आंदो, पापो आंदो, को कलर जूं 5 बोरियूं आयूं, उहे रस्तनि में उन्हनि जा पैसा खसिया था वञनि। हे जेको हिते किरोड़े अरबे रुपए जो कारोबार हले थो, उहो कारोबार केॾे कंदा? असां किथे बचनि खे खाराईंदासीं? इन लाइ मां वरी बि अपील उन सगारेदारनि खां कयां थो त हिन महिल ख़ामोश थी केरु न बीहे, न घरनि में वियो, हिन महिल असांखे तहफ़ुज़ ॾियो ऐं बीठल पाणी जेको आहे सो असांखे कढाए ॾियो। महिरबानी तव्हां दोस्तनि जी साफ़ हिन जी जो हिन महिल असांजे आवाज़ में शामिलु थिया आहियो। जीए मीर मुर्तज़ा।